अस्सलाम वालेकुम। हक मौजूद आऊं आहियां नूर बलोच MM प्रोडक्शन जाम शुरू पारां। अज असां अव्हां जी ख़िदमत में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में एक कचहरी पेश कंदासीं जंहिंजो उनवान आहे ज़िक्रे मेराज। हिन कचहरी में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं हज़रत सरदार अहमद शाह लकियारी रहमतुल्लाह जे रिसाले में मौजूद मुख्तलिफ सुरन मां बेत पेश कया गया। ए ख़त्म रुसूल मौलाए कुल सामूं जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अमांजा ए ख़त्म रुसूल मौलाए कुल खावंद ख़ास खलके मोहम्मद मुबारक उत कीरत वारा केतिरा कीरत कबो कोह 99 सिफ़तूं अलाह जूं ऐं सवसूदी ज़ात त 99 सिफ़तूं मोहम्मद मुस्तफ़ा जूं। इहो शर्त वहदहु ला शरीक लहू जात हो चई मुखातिब कंहिंसां आहे उन सां जेको चवे मोहम्मद मुस्तफ़ा कुल काइनात जो नबी बणियो जिन जिन जहानन जो आऊं रब्बुल आलमीन आलम जो न आलमीन उते उते मोहम्मद मुस्तफ़ा रहमत लिल आलमीन